सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 5 सबक 5 रोज़मर्रा जे इस्तेमाल वारियूं मिलावटूं मिक्सचर्स इन डेली लाइफ। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां मिलावटुनि जे बारे में कुझु वधीक मालूमात हासिल कंदासीं। आमतौर ते त जेको असां घर में ॻाल्हाईंदा आहियूं या सम्झंदा आहियूं उहे चवंदा आहियूं त मिलावट उहा शइ आहे जेका ख़राबु शइ आहे। जीअं खीर में पाणी जी मिलावट थी वई, ॻाढ़नि मिर्चनि में सिरनि जे अटे चूरे जी मिलावट थी वई, या कारनि मिर्चनि में पपीते जे ॿिजनि जी मिलावट थी वई। पर मिलावट साइंसी तौर ते इनखे न चइबो आहे। इहा हिकिड़ी ठॻीअ वारी मिलावट आहे। साइंसी तौर ते जॾहिं ॿ अंसर, ॿ मुरकब या उन खां वधीक अंसर ऐं मुरकब पाण में ईअं मिलनि जो उन्हनि खे कीमियाई तौर ते बॉन्ड न ठहे, यानी उहे तबई तौर ते अलॻि करे सघजनि, त उनखे असां मिलावट या मिक्सचर चवंदा आहियूं। चऊं भला ईअं था कयूं जो हाणे असां ॾिसूं था असांजे आसपास जेको असां रोज़ शयूं ॾिसूं था, इस्तेमालु था कयूं, उन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं मिलावटूं आहिनि, जीअं असांखे ख़बर पए त असल में मिलावट साइंसी तौर ते चइबो छा खे। ठीकु आहे। सभिनी खां आम शइ जेका असांजे इस्तेमाल में अचे थी उहा आहे घर जो सीधो। जेकॾहिं तव्हां घर जे सीधे ते नज़र विझंदो तव्हांखे उन में अनेक तमामु घणियूं मिलावटूं नज़र ईंदियूं। अटो बि मिलावट है, खीर बि मिलावट है, अंडा या अन्ना भी मिलावट है, कॉफ़ी मिलावट है, चांहि मिलावट है, डबल रोटी मिलावट है, थान धोइण जा साबुण वग़ैरह मिलावट है, कोल्ड ड्रिंक जेका असां पियूं था उहा मिलावट है। सो तव्हांखे उन में हर शइ तक़रीबन मिलावट नज़र ईंदी। अहिड़ी एतिरी क़दुरु चांहि जी पती बि हिकिड़ी मिलावट ई आहे। जेको थेलियुनि में या दॿनि में पैक थियल सीधो अचे थो, जेकॾहिं उनखे तव्हां ॾिसंदो त उनजे पुठिएं पासे ते जेका लेबल हूंदी उन ते लिखियलु हूंदो त उन में छा छा मौजूदु आहे। जीअं हीअ कोका कोला आहे त इन में तव्हांखे नज़र ईंदी त हीअ कोक जे लेबल जेका आहे पढ़ंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, छाजो मिक्सचर यानी मिलावट आहे। अहिड़ी तरह जेके डॉन ब्रेड आहे, डबल रोटी, उन में पुठियां लिखियलु आहे त उन में छा छा मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां केचप वठंदो त केचप में तव्हां वटि लिखियलु ईंदो त उन में छा आहे। सो हर खाधे जी शइ या हर सीधे वारी शइ जेका पैक थियल ईंदी आहे दॿनि में या थेलियुनि में, उनजे पुठियां उनजे इंग्रेडियंट्स यानी उनजे में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं शामिल आहिनि उहो लिखियलु हूंदो आहे। अॻियां वधूं ऐं ॾिसूं त घर जे सफ़ाई वारियूं शयूं जेके आहिनि यानी दवाऊं, जंहिंमें थांवनि धोइण जा साबुण थिया, कपिड़नि धोइण जा साबुण थिया, पट खे धोइण जा थिया, या ॿियूं शयूं थियूं, उहे सभु बि मिलावटूं आहिनि मुख़्तलिफ़ केमिकल जूं या मुख़्तलिफ़ मुरकबनि जूं। असां जॾहिं बीमार था थियूं त असां दवाउनि जो इस्तेमालु था कयूं। सभु दवाऊं बि मुख़्तलिफ़ मुरकबनि जूं मिलावटूं आहिनि यानी मिक्सचर्स आहिनि। पोइ भली उहे सख़्तु दवाऊं हुजनि यानी नहरियूं गोरियूं हुजनि, या शरबत हुजनि, या ऑइंटमेंट्स हुजनि, मलम हुजनि, हर शइ जेको आहे हर दवा मिलावट जी ठहियलु हूंदी आहे। घर खे सुहिणो करण लाइ असां अंदरि ऐं ॿाहिरि रंग था कयूं, सभु रंग रोगन बि मिलावटूं आहिनि। जीवड़नि ऐं वायरस खां बचाइण लाइ असां हैंड सैनिटाइज़र इस्तेमालु था कयूं, घड़ी घड़ी हथ धोइण लाइ साबुण इस्तेमालु था कयूं, या वाइप्स जेके आहिनि उहे इस्तेमालु करे असां डिसइंफेक्ट कयूं था पंहिंजे पाण खे, यानी पंहिंजे पाण खे वायरस ऐं जीवड़नि खां बचायूं था। इहे बि सभु शयूं बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिलावटूं आहिनि। नंढे हूंदे जो बेत जो खीर पीए सो वीर थिए, उहो तव्हांखे यादि हूंदो। उन खीर में बि मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु आहिनि ऐं खीर बि बज़ाते ख़ुदि हिकिड़ी मिलावट आहे। खीर में तक़रीबन 87% पाणी हूंदो आहे, तक़रीबन 4% या 3.9% सणबो हूंदो आहे, बाक़ी नहरा जुज़ा हूंदा आहिनि। नहरनि जुज़नि में जेका ॾिसिजे त उन में प्रोटीन्स हूंदा आहिनि, लैक्टोज़ हूंदो आहे, मिनरल हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जीअं कैल्शियम थी, फास्फोरस थी, मैग्नीशियम, पोटेशियम, सोडियम, मुख़्तलिफ़ सल्फेट्स ऐं बाइकार्बोनेट्स हूंदा आहिनि, एसिड्स हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, जीअं सिट्रेट थियो, फॉर्मेट, एसीटेट, लैक्टेट, ऑक्ज़लेट, मुख़्तलिफ़ एंज़ाइम्स हूंदा आहिनि। एतिरी क़दुरु जूं हुन में गैसूं बि हूंदियूं आहिनि, ऑक्सीजन, नाइट्रोजन,
विटामिन जी त असांखे ख़बर आहे त खीर में विटामिन ए, सी, डी, थायमिन, रिबोफ्लोविन ऐं ॿियूं हूंदियूं आहिनि। सो खीर बि हिकिड़ो मिक्सचर यानी मिलावट आहे मुख़्तलिफ़ शयुनि जी। जेकॾहिं असां खणी पाणीअ खे ॾिसूं त पाणी बि जेको नलकनि में अचे थो या जेको नदियुनि में वहे थो या जेको दरियाहनि में मिले थो या खूहनि में मिले थो, उहो पाणी बि हिकिड़ी मिलावट आहे। एतिरे क़दुरु जो बोतलुनि में मिलण वारो पाणी बि हिकिड़ी मिलावट आहे, उहो ख़ालिस पाणी कोन्हे। ख़ालिस पाणी सिर्फ़ु डिस्टिल्ड वाटर हूंदो आहे जेको पीअण जे लाइ इस्तेमालु न थींदो आहे। इन को रध पचाए लाइ, न को ॿिए कम लाइ। आम जेको पाणी आहे जेको नलके मां अचे थो, उन में कैल्शियम, मैग्नीशियम, पोटेशियम, सोडियम जा कार्बोनेट बाइकार्बोनेट हूंदा आहिनि, आयरन यानी लोह हूंदो आहे, ऐं जिस्त यानी ज़िंक बि हूंदो आहे। असांजे आसपास जेके रोज़मर्रा इस्तेमाल जूं मिलावटूं आहिनि, उन में नहरियूं मिलावटूं बि हूंदियूं आहिनि, ऐं नहरियुनि मिलावटुनि जो सभिनी खां वॾो मिसाल आहे स्टील यानी फौलाद। फौलाद जा कोका बि हूंदा आहिनि, पिनूं बि हूंदियूं आहिनि, कुहाड़ी बि हूंदी आहे, नलका बि हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ औज़ार जंहिंसां असां कमु कंदा आहियूं उहे हूंदा आहिनि, चमचा, कांटा, छुरियूं बि हूंदियूं आहिनि, ऐं खाधो पचाइण वारा थांव बि हूंदा आहिनि। अहिड़ी तरह अनेक शयूं जेके आहिनि उहे स्टील मां ठहंदियूं आहिनि। स्टील बि हिकिड़ी नहरी मिलावट आहे। फौलाद यानी स्टील बुनियादी तौर ते लोह ऐं कार्बन जी मिलावट हूंदी आहे, यानी फेरम यानी आयरन ऐं कार्बन जी मिलावट हूंदी आहे। उन में ॿिया अंसर या ॿिया मेटल जीअं मैग्नीज़, टाइटेनियम, वेनेडियम, निकिल, कापर, एल्यूमिनियम, मोलिब्डेनम, सिलिकॉन, क्रोमियम इहे शामिल हूंदा आहिनि। सल्फर ऐं फास्फोरस जेके आहिनि उहे मेटल्स न आहिनि, उहे अंसर आहिनि, पर उहे धातु न आहिनि, उहे बि हिन में शामिल हूंदा आहिनि। इहे ॿई अंसर यानी सल्फर ऐं फास्फोरस गैर ज़रूरी मिलावटूं यानी ग़लाज़तूं हूंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं असांखे स्टील जूं यानी फौलाद जूं मुख़्तलिफ़ ख़ासियतूं खपनि त असां मुख़्तलिफ़ शयूं उन में मिलाईंदा आहियूं। जीअं असांखे स्टेनलेस स्टील जंहिंमां असां चमकंदड़ थांव ठाहींदा आहियूं उहे ठाहिणा हुजनि त असां हुन में क्रोमियम वधाए छॾींदासीं। जेकॾहिं असांखे सख़्तु करणो हुजे स्टील खे, जीअं हुन मां असां औज़ार ठाहे सघूं जीअं पाना, हथोड़ा, त हुन में असां मैग्नीज़ ऐं सिलिकॉन वधाए छॾींदासीं। सो अहिड़ी तरह जेको लोह ठाहिण वारा हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असांखे कहिड़ी स्टील खपे, उन में असांखे छा विझणो आहे। मां इहो त ज़रूरु सोचींदा हूंदव त आख़िर लोह में इहे ग़लाज़तूं या इहे मिलावटूं पवंदियूं कीअं आहिनि। इहे सभु असां लोह खे रिझाए पोइ उन में विझंदा आहियूं। हिते तव्हां ॾिसंदव त कीअं लोह खे रिझाए उन खां पोइ उन में मुख़्तलिफ़ शयूं जेके असांखे ज़रूरत हूंदी आहे उहे मिलाए ऐं असां जेको आहे उहो पंहिंजी ज़रूरत वारी स्टील, पंहिंजी ख़ासियतुनि जेके ख़ासि खपनि उहा स्टील ठाहींदा आहियूं। सभिनी खां पहिरीं जेको आहे लोह जो जेको स्क्रैप हूंदो आहे उहो विझिबो आहे, उन खां पोइ लोह विझिबो आहे, हिन में पिघरियल रिझियल लोह जेको हूंदो आहे उहो विझंदो आहे। उन खां पोइ हुन में ऑक्सीजन विझंदा आहिनि जीअं हुन मां कार्बन जेको आहे ज़िकर ज़रूरी निकिरी वञे। जॾहिं कार्बन हुन मां निकिरी वेंदी आहे त उन मां पोइ हुन में जेके ॿियूं शयूं असांखे खपंदियूं आहिनि उहे असां विझंदा वेंदा आहियूं। तव्हां ॾिसो पिया उहे हिन में अंदरि फर्नेस में अंदरि ई विझंदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं रिझी तयारु थींदा त असांखे ॿाहिरि कढी उनखे जंहिं शिकिल में असांखे खपंदो आहे उन में ठाहे छॾींदा आहियूं। धातुनि जूं जेके मिलावट हूंदियूं आहिनि उन्हनि खे सिंधीअ में मठ चइबो आहे ऐं अंग्रेजीअ में अलॉय चइबो आहे। हिते मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हांजी किताब में कुझु छापे जी ग़लती आहे जंहिंमें फौलाद ऐं लोह जे बारे में मालूमात सही कोन पहुची सघी आहे। लोह आयरन हूंदो आहे, लोह ऐं कार्बन जे मठ खे फौलाद यानी स्टील चइबो आहे। ॿिया धातु जेके असांजे आम इस्तेमाल में अचनि था मठ जी सूरत में उहे आहिनि ब्रोंज़ जेको कापर ऐं टिन जो मिक्सचर या मठ अलॉय, जेको सोन जंहिंमां ज़ेवर ठहंदा आहिनि उन में बि ख़ाली सोन कोन हूंदो आहे, उन में सोन, कापर ऐं चांदी शामिल हूंदी आहे। ब्रास कापर ऐं ज़िंक मां ठहियल हूंदो आहे। कास्ट आयरन लोह मां ऐं कार्बन मां ठहियल हूंदो आहे, यानी आयरन ऐं कार्बन हूंदो आहे। जेकी चांदी हूंदी आहे जंहिंजा ज़ेवर ठहंदा आहिनि उन चांदीअ में चांदीअ खां अलावा थोरो कापर बि शामिल हूंदो आहे। हवा जंहिंमें असां साह खणूं था उहो बि दरअसल हिकिड़ो मिक्सचर यानी मिलावट आहे। हवा में ख़ुश्क हवा खां अलावा पाणीअ जा बुख़ार, मिटीअ जा ज़रड़ा ऐं बैक्टीरिया ऐं वायरस मौजूदु हूंदा आहिनि। जेका ख़ुश्क हवा वारो हिसो आहे उन में तक़रीबन 78% नाइट्रोजन आहे
21% ऑक्सीजन आहे, बाक़ी 1% ॿिया अंसर ॿिया गैसूं आहिनि, यानी आर्गन थी, कार्बन डाइऑक्साइड थियो, नियोन थियो, हीलियम, मीथेन, क्रिप्टॉन ऐं हाइड्रोजन। जेकॾहिं इन साॻी शइ खे जेको हिते मुतनासिब तव्हांखे ॾेखारियो आहे उनखे मां पाए चार्ट में ॾेखारियां। जीअं पाए चार्ट हूंदो आहे सम्झो ही सॼो केक आहे हिकिड़ो, उन में जेकॾहिं मां स्लाइस कटियां त उहे स्लाइस कहिड़ी शइ जो केतिरो थींदो। सो नाइट्रोजन जो स्लाइस थींदो एतिरो वॾो, ऑक्सीजन जो स्लाइस जेको 21% आहे उहो थींदो एतिरो, आर्गन जो ही नंढो स्लाइस हल्को नासी, पीलो स्लाइस बाक़ी ॿियनि सभिनी जो, ऐं कार्बन डाइऑक्साइड जो गहरो नासी जेको सन्हड़ो स्लाइस आहे उहो आहे। हाणे असांखे ऑक्सीजन जी अहमियत त ख़बर आहे त ऑक्सीजन खां सवाइ असां साहु खणी कोन था सघूं। सो इहो त ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहे असांजे लाइ ऐं सभिनी साह वारनि जी जानदारनि जी ज़िंदगीअ लाइ। पर असांखे कार्बन डाइऑक्साइड जे टे थोरे हुअण जे बावजूदि उनजी अहमियत खां त इनकार कोन्हे। असांखे ख़बर आहे त कार्बन डाइऑक्साइड खां सवाइ रोशनाई तरकीब वारो अमल यानी फोटोसिंथेसिस कोन थींदो, ऐं फोटोसिंथेसिस कोन थी त छा थींदो, असां लाइ खाधो तयारु कोन थींदो, ऐं खाधो तयारु कोन थींदो त ज़िंदगी बाक़ी कोन रहंदी। सो हुन में ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड तमामु अहम गैसूं आहिनि, ऐं इनशा असां ॿिए सबक में कार्बन डाइऑक्साइड जे मुतलिक़ पढ़ंदासीं त इहो कार्बन डाइऑक्साइड कहिड़े क़िस्म जो मुरकब आहे ऐं उहो हवा में ऐं असांजी ज़िंदगियुनि ते केतिरो असरु विझे थो। इन ते असां अॼोके सबक जी पुॼाणे था कयूं। वरी इनशा जल्द ई ॿिए सबक में मिलंदासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।